हालाणी सिंध में पानी जी शदीद खोट ख़िलाफ़ हालाणी जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन जसाफ पारा कामरेड अली गौहर ख़ास के लिए आशिक अली चांग मुनसिब गादी ही ॿियनि जी अॻवानी में बस स्टॉप खां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब हालाणी अॻियां धरणो हयो वियो और मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट आहे। पूरी सिंध में ॾुकार वारी सूरत हाल आहे। ॿनिन ऐं फसल खे छॾियो पर सिंध जे केतिरनि ई शहरनि में पीअण लाइ पाणी नाहे। शाखनि मां वारी उॾामी रही आहे। माण्हू ऐं पखी उन विघे मरण लॻा आहिनि। हुननि जो त पाणी खोट सबबि फसलनि खे कापारी धकु लॻो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जो पाणी बंदि करे सिंध जे माण्हुनि जो मुआशी क़त्ल करणु चाहे थी। हुननि जो चवणु हो त सिंध में पाणी खोट जो जेतिरो वफ़ाक़ ज़िम्मेवार आहे ओतिरो ई सिंध हुकूमत पीपी बि ज़िम्मेवार आहे, छो त पाणी जो वज़ीर पीपी जो आहे। मुज़ाहिरीन चयो त इरसा पंजाब जी ॿी टीम आहे जेका सिंध खे बंजर बणाइण जी एजेंडा ते अमल पेरा आहे। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो त अगरि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾिनो वियो त समूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।